मातली में जेके ठगनि जो टोलो आहे हिकिड़ो सरगर्म थी वियो आहे। ही सीसी फुटेज तव्हांखे ॾेखारियो आहे त ही मातली में हिकिड़ो सरगर्म ठगनि जो जेको सरवाण आहे, ही उहो माण्हू आहे जेको ठग आहे त 8 औरतुनि खां मोबाइल वठी ऐं उन्हनि खे पोइ ठगे आई, बाद में फरार थी वञे। मोबाइलूं हुन खयूं आहिनि, मोबाइलूं खणी पियो वञे ऐं औरतूं आहिनि उहे उनजे पोयां अचनि पियूं। ही तव्हांखे औरतूं बि ॾेखारियां पियो त ही औरतूं बि अचनि पियूं। हिन में सीसी फुटेज में बिल्कुलु ज़ाहिर थी वियो आहे। सीसी फुटेज जेके आहिनि सही बैंक जा, हिकिड़ी निजी बैंक आहे उनजा सीसी फुटेज आहिनि। पुलिस खे घुर्जे त ही जेके सीसी फुटेज में जेको ठग आहे उहो बिल्कुलु क्लियर ज़ाहिर थी वियो आहे। औरतुनि खां 8 मोबाइल जेके आहिनि उहो ठगी करण में कामयाबु थी वियो आहे। पुलिस खे घुर्जे त अहिड़े ठग खे पंहिंजे गिरफ़्त में आणीनि त जीअं जेके माण्हू वधीक आहिनि उहे हिन जे ठग जे लपेट में न अचनि, त माण्हू ॿिया वधीक बची। असां इहो शहरनि खे अपील कंदासीं त अहिड़े क़िस्म जा जेके ठग आहिनि उन्हनि जे हवाले सां पुलिस खे फौरी तौर इतला ॾिनो वञे त जीअं ठग जेके आहिनि उहे वधीक हिते ठगियूं न करे सघनि ऐं उन्हनि जो घेरो तंग थी सघे। कैमरा टीम सां गॾु हसन पवार, मातली।